संगत अस्सलाम वालेकुम। अज बारी शरीफ जी महफ़िल 12 रबीअल अव्वल है। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान ॿुधंदासीं। असां वटि अल्लाह जी ज़ात जी महबूब जे सदके जेकी उन ते आवाज़ जी महिरबानी आहे, उहा सुखड़ी उहो तोहफ़ो असांजे मदीने सरदार मोकिलियो आहे। अॼु उन खां महफ़िल ॿुधंदासीं। साईं ख़ादिम हुसैन दायो साहब आहे असां वटि मौजूदु आहे। उन खां भरपूर महफ़िल ॿुधंदासीं इंशाअल्लाह। तव्हां ॿुधंदव। आप जो सुन रहे हैं और मुल्कों में हमारा चैनल, वो भी मज़ा लें। इससे फ़कीर से हमने पहले आपको नाते सुनाई हैं। वो उर्दू में भी नाते पढ़ता है और सिंधी में पढ़ता है। साईं का शान जिस भी ज़बान में पढ़ा जाए वो इबादत से कम नहीं, इबादत है। खादिम हुसैन दायो साहब। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह चओ तू सदा बिठड़ो मोहम्मद जायो अदा। सुभान अल्लाह चओ तू सदा बिठड़ो मोहम्मद जायो अदा। शिरकूं दहे वई रहमत खे बरसायो खुदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बारी रबीउल अव्वल महीनो जायो दिल बर जानी। ॾींहुं सूमर जो बाख फुटल हुई जंहिंजो मटु न आसानी। बारी रबीउल अव्वल महीनो जायो दिल बर जानी। ॾींहुं सूमर जो बाख फुटल हुई जंहिंजो मटु न आसानी। इल्लल्लाह जी थी निदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा। इल्लल्लाह जी थी निदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा। शिरक कुफर जी दहे वई रहमत खे बरसायो खुदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिठड़ो मोहम्मद नाले प्यारो सभई पढ़ो सलवातूं। नाले वठण सां वसंदियूं आहिनि रहमत जूं बरसातूं। मिठड़ो मोहम्मद नाले प्यारो सभई पढ़ो सलवातूं। नाले वठण सां वसंदियूं आहिनि रहमत जूं बरसातूं। वात खां विरदो कर न जुदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा। वात खां विरदो कर न जुदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा। शिरक कुफर जी दहे वई रहमत खे बरसायो खुदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पाण सिंगारे मोकिलियो मालिक सोहणे जी हुई सूरत।
फणी ऐं कजल पाइण जी दिलबर खे न ज़रूरत पाण सिंगारे मोकिलियो मालिक सोने जी हुई सूरत सिंध फणी ऐं कजल पाइण जी दिलबर खे न ज़रूरत सुहिणा सभु क्या उन तां फिदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा सुहिणा सभु क्या उन तां फिदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा शिरक कुफर जी दहे वई रहमत खे बरसायो ख़ुदा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह गुलाम मोहम्मद उमेद रख तूं थींदो मुरसल शाफी आया गुनाहगार ॾाढो यारो वठी ॾींदो उते माफ़ी गुलाम मोहम्मद उमेद रख तूं थींदो मुरसल शाफी आया गुनाहगार ॾाढो यारो वठी ॾींदो उते माफ़ी इज़त सां बख़्शिराईंदो मेरा आमदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा इज़त सां बख़्शिराईंदो मेरा आमदा मिठड़ो मोहम्मद जायो अदा शिरक कुफर जी दहे वई रहमत खे बरसायो ख़ुदा सुबहान अल्लाह 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 चवणो वा शिरक न रब सां करणो वा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द वज़ीफ़ो पढ़णो वा ला इलाहा